नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे रेंजर्स एहलकार गिरफ़्तार करे वरितो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां रेंजर्स एहलकारनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो, जंहिं बाद हाई कोर्ट उमर हसन खान जी गिरफ़्तारी जो नोटिस वरितो आहे। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे 15 मिंटनि में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। इमरान ख़ान गुज़िरियल ॾींहुं हिकु फ़ौज जे आफ़ीसर ते सख़्त तनक़ीद कई हुई ऐं खेनि पंहिंजे क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम हयो हो। नाज़रीन तव्हांखे ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे रेंजर्स एहलकार गिरफ़्तार करे वरितो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां रेंजर्स एहलकारनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो, जंहिं बाद हाई कोर्ट उमर हसन खान जी गिरफ़्तारी जो नोटिस वरितो आहे। IG इस्लामाबाद ऐं घरू सेक्रेटरी खे 15 मिंटनि में पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे। इमरान ख़ान गुज़िरियल ॾींहुं हिकु फ़ौज जे आफ़ीसर ते सख़्त तनक़ीद कई हुई ऐं खेनि पंहिंजे क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम हयो हो।